ॻाल्हायो छो कोन था, छड़ो था चप चोरियो, छा तव्हांजा गला वेही रहनि छा? अड़े गला त असांजा वेहण घुरिजनि, सॼो ॾींहुं पिया तकरीर कयूं, तव्हांजा छो गला वेही रहिया आहिनि? ओ बाबा, गला असांजा कोन्हनि ख़राब थिया, पर असल में तुंहिंजा कन ख़राब थी विया आहिनि। इनाम में छा मिलंदो मूंखे जीजी? जीजी इनाम पंहिंजी हैसियत मुताबिक़ ॾींदी। मां चॉकलेट कोन वठंदसि जीजी। मां तोखे पंहिंजी ख़ानदानी सोनी चूड़ियूं ॾींदसि। मामी भला तूं बि शर्त रख, जेकॾहिं चांहि सुठी ठाही त पोइ तूं इनाम में छा ॾींदीअ? मां बि तोखे वॾो इनाम ॾींदसि, पर पहिरीं तूं चांहि त ठाहे। रही या तो तोखे चांहि पीआरियां, तूं पहिरियों दफ़ो आयो आहे मूं वटि। अधु कलाक मूंखे ते वेठे के थी वियो, पाणी जी बि सलाह कोन कई अथई। हाणे जॾहिं वञा थो त पोइ मूंखे चांहि जी सलाह पियो करी। छोरी तो में तो लोले यो लूण भी कोन्हे, तेको हिकड़ा कम आखियम तो किता। केड़ो कम मामी? मां त तुंजा सभई कम पई कया। कल तुंजा कपड़ा धोतम, तुंजे हिस्से जी मानी पचायम, अञा केड़ो अच्छो मुंह कया तुंजो न पंजो। अरे उहे कम न, मैं तेको आख्या खंड दी बरनी विच लूण खती, ओ तो किता। हाँ मामी, मां यही करे आई हुयस। तो पो चाह मिठी क्यों थी, खारी क्यों न थी? ये सूटियल बूटियल छोरी वडी चालाक थई, किसे के समझी वई हुंदी। तो पो तू खंड लिकाए छडी हा? इहो त कुल मुखे आयो ही कोन। अकुल हो जई हा त अचई हा न। तो पो तू कुछ पंजो अकुल खणी उधारो मुखे दी हा। मो वट हो जे हा त पर मां तोखे एड़ो अकुल सेखारींदस जो वनी थिया 7.5 खैर। जेड़े वारो अकुल न सिखार जा रज़िया, तोखे अंदाज़ो ही कोने तो तू केडो वडो नुकसान कयो वा। जीजी पंहिंजो खानदानी चूड़ियूं खणी हुन वात गाड़ी छोरी मिठण के ॾिनियूं आहिनि। हाणे तूं ई ॿुधा, खानदानी मिल्कियत ते नुंहं जो हक़ हूंदो आहे या ॾोहटीअ जो? नुंहं जो। त पोइ जीजी उहे चूड़ियूं मिठण के छो खणी ॾिनियूं? मां बि सिराण जी धी न आहियां जेकॾहिं। तरस मामी, तूं कंहिंजी धी आहीं? अड़े चरी, इहा इस्लाह अथई। बाक़ी ये सोनियूं चूड़ियूं त मां ई खणंदसि, ॾिसजां वेठी। मुंह जे साम्हूं खणंदी त मां बि ठके ठोके शायदी ॾींदीसांस। मां बि शायदी न ॾिनी त मौलवीअ जी धी न आहियां। सभु ग़लति कम मूंखां कराईंदी, पाण करे त ख़बर पवेस न। मां तो के सजे गोठे में बोला तू इते शादी करे। ओ जानू के छडे गई। गाल तुझी पदरी मूसा थिया ए तू वरी जानू जा गाना थी गाईंदी होते। तुझी हिम्मत की थी हैंड फ्री के मुझे कनन में कढण जी? मुझे हिम्मत की थी? हां ई वट ई पांजे कनन में विच। मुझी जरूरत न हिय थी ई तुझे कनन मा ए तार वाला ब्लोर कढण जी। ओ यू इडियट। ओ थैंक यू। तो के चादो लगे त अंग्रेजी सिर्फ तोके इंदी आ, असा के ना इंदी। असा के भी अंग्रेजी इंदी आ। आईज, नोज, लिप्स, चिन, असा के भी अंग्रेजी इंदी आ। 1 2 3 4 5 6 7 8। तो के चादो लगे त असा गोठ जा जट आई। शट अप। यू बी शट अप। छेड़ो घणो थियो, हाणे एकड़ो कम कर, ए रुमाल में डाडी थप थी वई आ, महीने खा नाए तो ई रुमाल मुके धोई दे। ओ थू, ये रुमाल आहे या बदबू जो खजानो? यतीम बार आया, न मावा न पिया, कोई धोई भी न तूने। हाणे तू आया तो तू धोई दे ना। हे मुझो रो आहे तो की खबर आ? ओ चरबट, तुझो दिमाग खराब थी वयो आ। मां को धोबण ना आया जो तो के रुमाल धोई दिया। तू धोबण नहीं पर मिठण ताई ना मुझी खानदानी जाल। मां के जी जाल वाल ना आया। तू जड़े के तो मां पांजो नौकर भी ना रखा। ये तू मिठण के चयो? हां यो मिठण त मां तोखे चयो, पर यो तू नौकर के चयो? मो चवती मक मिठण न चो नता छा करनी है? तू करे भी छा थी सके? ये वट ए
धोई दे मूंखे न त मां तुंहिंजो हे रओ खणी थो वञां। मां चवई कि दे मुझे रो। कोन ॾींदुसि। मां तोखे ॾिसी रहंदसि। तूं मूंखे ॾिसी रहिजांइ छो जो मां तुंहिंजो थियण वारो हस्बैंड आहियां। हस्बैंड हिते भी मां तोखे ॿुधायां थी। ये ना मुराद के मारण जी पूरी कोशिश कई। ये तो अल्लाह जो फजल थियो जो मूंखे नई जिंदगी ॾिनाई। न त मण मिटी जा मुंहिंजे मथो हुजनि ऐं भलाइक मूंखां पुछना ममा रब का ऐं तूं पंहिंजे हिन फिॾे वात सां मुंहिंजो कांध पोखाईं। मां हिन नामुराद खे कोन छॾींदुसि। अरे मठ कर मुआ कुआ किथे आहिनि कुआ? मूंखे कुअनि खां न ड्रिजारे। मां ड्रिजण वां ॾिनी याओ ई कोन हुयुसि। मां हुन ॾींहुं मोकल थियुसि। धक जो त ख़ैर आहे पर बोड़ो त न थी आहे न। असांजे लाइ त अज़ार करे छॾियो अथई। हा ॿियो न त मां को घटि मुलो आहियां छा? हाय हाय चओ अटो सब्जे गो बाटो। त पोइ घुराए न इहे मुराद जे सके खे मुंहिंजे साम्हूं हिनखे सज़ा ॾे ऐं मूंखे फ़ैसिलो वठी ॾे ऐं जेको मुंहिंजे इलाज ते ख़र्च आयो आहे उहो ख़र्च बि वठी ॾे। मूंखे नओं कन बि वठी ॾे छो त मां ॿुधां कोन थो। मतां सम्झी त मां ॿोड़ो आहियां। मौलवी साहब धक इत्तेफ़ाक लॻी वियो अथई। ॾिस हो बि त ॿाहिरि आहे न। साफ़ करे छॾिजांइ। हा जी सॼो ॾींहुं रोज़ो बुख ऐं जुञ ते पोइ अफ़्तारी में प्लेटूं ई साफ़ करणियूं पवंदियूं आहिनि। न चवां थो जेसीं ताईं मूंखे धोई न ॾींदी मां वापसि कोन कंदोसि। मां चवां थो कोन कंदो मां। जी मुंहिंजो इहो अथई मुजरिम जे मूंखे कन ते सिरोटो हणी ॿोड़ो करे छॾियो। हालांकि मां ॿोड़ो कोन आहियां। जी मां मासड़ मौलवीअ खे सिरोटो न आहियां। ही मासड़ पाण अची सिरोट खे लॻो ऐं मूं ते इल्ज़ाम थो हणे। जी ही बि घटि कोन अथई। ही बि वॾो गुंडो अथई वॾो गुंडो। पर तो लाइ त हीरो आहियां वहीद मुराद चॉकलेटी हीरो। अचे हे वठ मौलवी साहब। जी हिन मां त पा ॾही जो बि कोन मिलंदो। वठ हे वञी पंहिंजो इलाज कराए। हे अबा तुंहिंजे सूर जा न तुंहिंजे कन जे सूर जा। मां हिन खे मुर्गो ठाहियां थी। मुराद मुर्गो ठह। जी देसी मुर्गो या वो फार्मी? धूड़ वञी पाए जेको बि ठही ठहो। थी मुर्गो। जी हिनखे एक बि ॾियणो पवंदो। थी मुर्गो। अरे या मिल्कियत वारी मिठी कहिड़ी थींदी आहे? मूंखे त पुफड़ फैसल वारी मिठी खपे। उन जी मिल्कियत खपे। मूं बि जवानी में माणे सां प्यार कयो पर हुन मुंहिंजी मिल्कियत सां प्यार कयो। हाणे माणे धूड़ पई पाए न मिलियसि प्यार न ई मिल्कियत। मासड़ सिरोटो लॻो अथई मुड़े कोन थो वञा। हाणे त बसि न मौलवी साहब। बसियूं किथे आहिनि? भर वारनि बसियूं मोकिलियूं कोन्हनि के। हाणे त पोइ रक्षा में ई वञणो पवंदो। तूं खणी किरायो बि जाए। अल्लाह पाक फरमाईंदो आहे 10 दुनिया 70 आख़िरत। ॾिनो बनो अथई अल्लाह जा बंदा 10 दुनिया 70 आख़िरत अथई। जेकॾहिं तूं 10 ॾींदे त आख़िरत में तोखे 70 मिलंदा। मौलवीअ खे अॼु 500 जो नोट ॾेई छॾ। हाणे मौलवी साहब मस्जिद में वञ नमाज़ जो टाइम थियण वारो आहे। छा अलाए छा चई? ॿोड़ो न आहियां। ॿुधां घटि तो मथां सम्झी त ॿोड़ो आहियां। मासड़ मौलवी ओ मासड़ मौलवी नमाज़ जो वक़्तु थियो अथई। हाणे वञी नमाज़ पढ़ वञ। हा मां ॿुधां सभु कुझु। तो हिन कन खां ॿुधां तो हिन कन खां ॿोड़ो थोरो ॿोड़ो आहे। चङो जी मां हाणे हलाए तो मूंखे दुआ कजांइ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वञ पाण ॿाहिरि मिलंदासीं। जी हिन खे ॾिस ही मुंहिंजो रो किनो थो करे। डाठी बॉय। ओ ठरकी बॉय न मां तुंहिंजो थियण वारो मुड़ुसु आहियां। इहो मुंहिंजो तो ते हक़ आहे। मुराद तो मिठीअ जो रओ छो खयो आहे? जी मुंहिंजो रुमाल मेरो थी वियो। चयोमांसि धोई ॾे न धोई ॾिनई मां रओ खणी आयुसि। मिठी तो मुराद के रुमाल धोई छो न ॾिनो? जी उमें भी ही रुमाल ना है बदबू जो खजानो आहे। हिन में इलाही धप आहे जी ऐं उमें भी मां को धोबन आया जो माण्हुनि जो कपड़ा वेही धोया। माण्हुनि जा न धो मुंहिंजा त धो।
आखिर मां तुंहिंजो थियण वारो मुड़ुस आहियां। जीजी समझाए हिन बोगले खे। मुराद मां चवाई थी मिठी खे रहो वापस कर। मिठी वन ने रुमाल दो ये। जीजी मां। हाँ तू वन। सुहणी मनमुनी तू सुहणी मनमुनी डाडी सुठिया ओ मिठी भली भलिया ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी। मासी तू शुक्र कर जो मिठीअ जो रिश्तो घर में थी वियो, बल्कि तहां ईअं सम्झो त जीजीअ पंहिंजी पोती मिठीअ खे ॾिनी। छा मतलब पंहिंजी पोती? मासी जीअं मर्द पंहिंजी पग औलाद खे ॾेई ख़ानदान जो वॾो बणाईंदा आहिनि, तीअं वॾड़ियूं औरतियूं पंहिंजी पोती ॾेई धीअरनि खे घर जी जीजी बणाईंदियूं आहिनि। हाँ, इन जो मतलब इहो आहे त मिठी हाणे ख़ानदान जी वॾी थी वेंदी। बिल्कुलु, छो जो मिल्कियत जो वॾो हिसो मुराद जे नाले ते आहे। हा धीअ, अलाह सी सभिनी न्याणियुनि जो नसीब भलो करे। मासी तू मूंखे बि दुआ कर। हा पुट, दुआ सां गॾु महिनत बि करणु घुरिजे, हीले सां गॾु वसीलो मिलंदो आहे। हाँ मासी, बाक़ी तव्हांखे बाबा साईं जे हालनि जी त ख़बर आहे। उनखे औलाद जी का फ़िक्र ई न आहे। सॼो ॾींहुं तो वते ॻोठनि जूं चुल्हूं जाचे त कंहिं छा पचायो आहे। तूं फ़िक्र न कर, तूं बि मुंहिंजी धीउ आहीं जीअं मिठी मुंहिंजी धीउ आहे। मां तुंहिंजे लाइ सोचींदसि। मां त वीचारो त आहे ई हथ जी ॾोई। सॼो कमु त उहा मामी जमीला खयूं वेठी आहे ऐं हूअ कॾहिं बि असांजी ख़ुशी में ख़ुशि कोन थींदी। पुट उहो बि ॻाल्हि करण में छा आहे, मां पाण अदिल नवाज़ सां ॻाल्हाईंदसि। जीजी इहो तो सुठो न आहे कयो। जेका बि दौलत हुई उहा तो मुराद जे नाले ते लिखी छॾी, जॾहिं त ॾाॾा जी दौलत में उनजो सिके जो बि हक़ कोन हुयो। इहो तो सुठो न आहे कयो जीजी, इहो तो सुठो न आहे कयो, सफ़ा सुठो न आहे कयो। तो माल मिल्कियत दौलत सभु मुराद जे नाले ते लिखी छॾियो ऐं मथां तो मिठी बि उनखे ॾेई छॾी। इहो तो सुठो न आहे कयो जीजी, सुठो न आहे कयो। तूं दुश्मन आहे असांजी, दुश्मन आहे। नापण वारी बीमारी थी पई थी छा? दीवारुनि सां पंहिंजे मुंहुं पियो ॻाल्हाई। मुंहिंजो मतिलबु आहे त इश्क थी वियो थी छा? इहो इश्क न आहे अबा, इहो त जुनून आहे, जुनून। इहो जुनून छा जिन जो नंढो भाउ आहे छा? न अबा, इहो जुनून इश्क जो अञा वॾो भाउ आहे। पुट मूं बि इश्क कयो हो, माने जहिड़ी मुसीबत मुंहिंजे गिची में पइजी वई। मां त सॼी उमिरि पियो लोड़ियां, पर तूं न ख़ानदानी बीमारी खां पाण खे बचाए पुट। बाबा असां इश्क खे भंग वांगुरु घोटे पी छॾियो आहे। मूंखे इश्क न आहे, मूंखे ज़रूरत आहे, ज़रूरत। अलाह सभु कुझु ॾिनो आहे, तोखे कहिड़ी ज़रूरत आहे बेशुक्रा? मिठीअ जी। हिन खां नक साफ़ कर, पोइ मुंहुं धोई अच, पोइ तोखे मिठी ॾियां। इहा मूंखे गिगन वारी मिठी न खपे, मूंखे त मिल्कियत वारी मिठी खपे, मिल्कियत वारी। अरे इहा मिल्कियत वारी मिठी कहिड़ी थींदी आहे? मूंखे त पुफड़ फैसल वारी मिठी खपे, उन जी मिल्कियत खपे। मूं बि जवानी में माणे सां प्यारु कयो, पर हुन मुंहिंजी मिल्कियत सां प्यारु कयो। हाणे माणे धूड़ पई पाए, न मिलियसि प्यार न ई मिल्कियत। बाबा तोखे त पंहिंजो प्यार मिली वियो न। हाणे इहो प्यार पारूतो थी वियो आहे ऐं प्यार मां आज़ार थी वियो आहे। मुंहिंजी मिठीअ सां शादी कराए, न त पेट्रोल पी करे इहो ॾामंदोसि। हाणे त इहो नामुमकिन आहे, मिठी त हाणे तोखे कोन मिलंदी। बाक़ी मोचड़ा चई त उहो खोड़ लाया पादर। त पोइ अबा लाश खणण लाइ तयारु थी वञ, असां पेट्रोल वठी अचां। उहो पंहिंजे पाण ते हारे, पंहिंजे पाण खे बाहि थो ॾेई छॾियां। हा इहो कमु कर, पर मिठी त कोन मिलंदी। बाबा मिठी त तोखे आऊं हासिल करे ॾेखारींदुसि। अल्लाह
15 रोज़े खां पोइ कहिड़ो दर्जी मूंखे कपिड़ा सिबी ॾींदो? मूंखे अॼु ई पैसा खपनि। ॿई कोन ॾींदो साईं। मुंहिंजो मतिलबु त मौलवी ॾींदा न आहिनि, वठंदा आहिनि। मूंखे त अॻे ई शक हुयो त तव्हां खां मूंखे कुझु बि न मिलंदो। आहिस्ते रो, मां तुंहिंजो रोण ॿुधां पियो, घोड़ो त कोन आया। अॼु मुंहुं धोई वेठी आहीं छा? तुंहिंजो असली बूथ पियो नज़र अचे। मां गुस्से में आहियां। न ॿेली बूथ सुजाए वेठी आहीं, लॻे थो त कावड़ में आहीं। लॻे थो न, मां सच में कावड़ में आहियां। छो? तुंहिंजे भाङे जी भाॼी जानू खाई वियो आहे छा? मानीअ जी हबच तव्हांखे ऐं तव्हांजे पुट खे हूंदी आहे। मां रोज़े सां आहियां। त पोइ बूथ छो बकरीअ जहिड़ो कई वेठी आहीं? उन करे जो मूंखे तमामु घणी शदीद कावड़ आहे। छो? केड़ो मुंह तुझे पेर ते लत ॾिनी आहे जो मुंहिंजे मथां कावड़ थी करी? बाबा, तव्हांखे घर जे हाल जी ख़बर आहे? मौलवियुनि जा घर पाड़े वारनि ऐं ॻोठ वारनि जी ज़कात हलंदा आहिनि, सा हले पई। अलाह जो शुक्र आहे। बेरोज़गार हूंदे बि भांडा भरिया पिया आहिनि। सुठो खाऊं था, सुठो पायूं था। बाबा, मासी जन्नत जी धीअ जी शादी आहे ऐं मथां ईद बि अचे थी। भले भले करे पई अचे। ॿई खाइण पीअण जा मौक़ा आहिनि, वाह जा खाईंदासीं पीअंदासीं। बाबा, रुगो खाइण पीअण न आहे हूंदो। मूंखे शादीअ लाइ जूता, कपिड़ा, हार सिंगार, मेकअप सभु कुझु खपे ऐं ईद लाइ बि उहो सभु कुझु खपे। ईद जो सामान त धड़ाधड़ पियो खपे। बाबा, मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे ऐं जानूअ खे बि ज़रूरत आहे। कुझु पैसा ॾे त ख़रीदारी करे अचूं। मां साथ जी शादीअ ते बि पैसा कोन ईंदे छा? खोड़ पैसा। 15 रोज़े खां पोइ त माण्हू फितरो ॾियणु शुरू कंदा, पोइ त पैसा ई पैसा। अल्लाह, 15 रोज़े खां पोइ कहिड़ो दर्जी मूंखे कपिड़ा सिबी ॾींदो? मूंखे अॼु ई पैसा खपनि। ॿई कोन ॾींदो साईं। मुंहिंजो मतिलबु त मौलवी ॾींदा न आहिनि, वठंदा आहिनि। मूंखे त अॻे ई शक हुयो त तव्हां खां मूंखे कुझु बि न मिलंदो। आहिस्ते रो, मां तुंहिंजो रोण ॿुधां पियो, घोड़ो त कोन आया। जी, मां इहो पियो चयो त तव्हां पंहिंजे फ़ैसिले ते हिकु भेरो ॿीहर नज़रसानी करियो। हा बा, मूंखे इहा ख़बर आहे त मुंहिंजी नज़र घटि आहे। उनजो इलाज हले पियो, पर आउं हिकु दफ़ो नज़र कंदी आहियां, सानी कोन कंदी आहियां। पोइ बि जी औलाद जे मुस्तक़बिल जो सवाल आहे। सवाल जो जवाबु मूं वटि आहे। तूं फ़िक्र न कर। तुंहिंजी मिल्कियत मां हिकु टको बि मुराद खे कोन ॾींदसि। मूं मुराद खे धीअरुनि जो हिसो ॾेई छॾियो आहे। समझई लालची पुट? जी, मूं मिल्कियत जी ॻाल्हि न आहे कई। हट, मां एतिरी बि वेसारी कोन आहियां जो हाणे ॻाल्हि कई ऐं हाणे विसरी वयसि। जी, मुंहिंजी ॻाल्हि जो मतिलबु अवां ग़लति सम्झो आहे। तूं चवण छा थो चाहीं? हा, मुंहिंजा कन ख़राबु आहिनि या मां ॿोड़ी आहियां? इहा तुंहिंजी भुल आहे फरीद। जी, मुंहिंजो इहो मतिलबु न हो। हा, पोइ तुंहिंजो कहिड़ो मतिलबु आहे? जी, दरअसल मां चाहियां थो त अवां मुराद ऐं मिठी जे रिश्ते वारी ॻाल्हि ते नज़रसानी करियो। दरअसल मुंहिंजो पुटु माजिद बि जवान आहे। हू चाहे थो त जेको न माजिद चवणु चाहे थो उनखे चङी तरह मां ॼाणा थी। अड़े निभागा, हे वार मूं उस में कारा कोन कया आहिनि, छांव में कया आहिनि। पोइ इहो अवां जो आख़िरी फ़ैसिलो आहे। हा, मां धीअ खे कार ॾेई चुकी। यूटर्न जी गुंजाइश त मौजूदु आहे न। अड़े निभागा, मां कहिड़ी सियासतदान आहियां हाणे हिन उमिरि में वई यूटर्न ॾियां? त पोइ बाक़ी छा आहे? अड़े मां हू आहियां, छा चवंदा आहिनि हू। अड़े निभागा, घर जी वॾी ॿियो छा? जी, तव्हां अगरि पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी न कई न त माजिद ख़ुदकुशी करे छॾींदो। जेको ॼाओ आहे उहो हिकिड़ो ॾींहुं नेठि बि वेंदो, हीअ दुनिया छॾे वेंदो। सम्झई? जी, तूं पोइ पथर दे नहीं। हाय, मां पथर दिल त न आहियां। जेको मूं फ़ैसिलो कयो आहे सही त कयो, पर मूं फ़ैसिलो कहिड़ो कयो? ओ मिठी हनी
खा पुट खा खा मज़ो कर रे ताकत कर दो वणो आ समझी ना। मोगा मटर भूख बसर लाल गजर कैसा पियो ॻाल्हाई? हाँ पिणे सां कंहिंसां पियो ॻाल्हाए? नाले जी ख़बर अथई वरी बि पुछी थो। मामा बाबा मोलो बि माण्हुनि खां पुछंदो आहे तोखे कहिड़ी ख़बर मामा? तूं मूंखे बसि इहो ॿुधाए त तुंहिंजो नालो छा आहे? नवाज़। ऐं माउ जो नालो छा अथई? जी क़िस्मत। हा हा क़िस्मत जो हाल ॿुधायां थो तोखे मामा, जल्दी न कर, पर तूं इहो त ॿुधाए त तुंहिंजी माउ जो नालो छा आहे? भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी तू सुहिणी मन